अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिश्वर बाला 12 इमाम 14 मैसूम पार नंबर 31। अम्मार बिन ज़ैद खां रिवायत आहे त हिकु ॾींहुं मामून रशीद सख़्त बीमार थी पियो ऐं ज़िंदगीअ खां मायूस थियण बैदि हिन इमाम अलैहिस्सलाम जिन खे घुराए चयो त मुंहिंजो हाणे आख़िरी वक़्तु आहे ऐं मूंखां गाफ़िल न रहो। इमाम अलैहिस्सलाम खेनि जवाबु ॾिनो त तुंहिंजी ज़िंदगी अञा घणी बाक़ी आहे। तूं जेसीं ताईं मूंखे ज़हर न ॾींदे तेसीं ताईं तुंहिंजी ज़िंदगी ख़तमु न थींदी। मामून रशीद चयो त ख़ुदा मूंखे अहिड़े गुनाह खां बचाए, पर इमाम अलैहिस्सलाम फरमायो त थींदो ईअं जीअं आउं चवां पियो। नेठि इमाम अलैहिस्सलाम जो कौल सही साबित थियो। अल्लामा अब्दुर रहमान जामी लिखे थो त अबू अल सलत हरेवीअ जो बयानु आहे त हिकु ॾींहुं इमाम रज़ा अलैहिस्सलाम जिन मूंखे फरमायो त सुभाणे मामून रशीद मूंखे तलब कंदो। जॾहिं आउं ओॾां वञण लॻा त ॾिसजां त मुंहिंजे सिर ते को कपिड़ो ढकियल आहे या न। अगरि मुंहिंजे सिर ते कपिड़ो ढकियल हुजे त मूंसां कलाम न कजां। ॿिए ॾींहुं सुबुह जो मामून रशीद जो कासिद आयो। मूं ॾिठो त इमाम रज़ा अलैहिस्सलाम जिन सिर मुबारक ते कपिड़ो ढकियल हो। मूं इमाम अलैहिस्सलाम जे हुकुम मुताबिक़ साणुसि कलाम न कयो। इमाम रज़ा अलैहिस्सलाम जिन मामून रशीद वटि पहुता। तारीख़ूं लिखनि थियूं त मामून अब्बासी इमाम रज़ा अलैहिस्सलाम खे भाकुर पाए पंहिंजे पासे में विहारे संदसि ख़िज़मत में बहितरीन अंगूरनि जो हिकु टबक रखियो ऐं उन मां हिकु छुगो अंगूरनि जो खणी खेनि पेश कंदे चयो त अंगूर निहायती उम्दा आहिनि, तनावल फरमायो। पाण इहो चई इनकार कयाऊं त जन्नत जा अंगूर उन्हनि खां बहितर आहिनि। आख़िरकार हिन घणे इसरार करण ते पाण टे दाणा तनावल फरमायाऊं। अंगूरनि जा इहे दाणा ज़हर आलूदा हुआ जिन खे खाइण बैदि उथी खड़ा थिया। मामून पुछियो केॾांहुं था वञो? पाण फरमायूं तो जिते मोकिलियो आहे ओॾां पियो वञां। क़यामगाह ते पहुचण बैदि पाण 3 ॾींहंनि बैदि शहादत माणियाऊं। संदन शहादत बैदि इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जिन बाएजाज़ इमामत तशरीफ़ आवर थिया ऐं संदन जिनाज़े निमाज़ पढ़ाई वापसि हलिया विया। बादशाह वक़्तु काफ़ी कोशिशि कई त साणुनि मुलाक़ात ॾे, पर हू इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जिन सां न मिली सघियो। उन खां बैदि खेनि मक़ाम टूस जे मोहल्ला संदाबाद में मुदफ़न कयो वियो, जेको अॼुकल्ह मशहद मुक़द्दस जे नाले सां मशहूरु आहे ऐं एतिराज़ आलम जे अक़ीदतमंदनि लाइ हवाए जो मर्कज़ आहे। संदन शहादत 23 ज़ुल्हज सन 203 हिजरी जुमे जे ॾींहुं वाक़िए थी। शहादत वक़्तु इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जिन जी ॼमार मुबारक 55 साल हुई। संदन अज़वा जे तइदाद ते इन मोरख़ैन में इख़्तिलाफ़ आहिनि। किन मोरख़ैन संदसि सिर्फ़ु हिकु ज़ौजा जो ज़िक्र कयो आहे जंहिंजो नालो जनाब ख़ैरुज़ा आहे, जंहिंजो तअल्लुक़ उम्मुल मोमिनीन बीबी मारिया कप्तिया जे ख़ानदान सां आहे। उन ते बीबी अलैहिस्सलाम खे सबीका जे नाले सां बि सॾियो वियो आहे। किन तारीख़ दाननि संदन ॿी ज़ौजा उम्मे हबीब जो बि ज़िक्र कयो आहे। जॾहिं त औलाद जी तइदाद बाबति बि मोरख़ैन में इख़्तिलाफ़ आहिनि। किन मोरख़ैन संदन औलाद जो तइदाद 1 फ़र्ज़ंद, किन 2 फ़र्ज़ंद, किन 3 फ़र्ज़ंद ऐं किन वरी 5 फ़र्ज़ंद हिकु नियाणी लिखिया आहिनि। बहरहाल अक्सर मोरख़ीन संदन सिर्फ़ु हिकु ई फ़र्ज़ंद इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जो ज़िक्र कयो आहे। इमाम अलैहिस्सलाम जिन जा केतिराई मौजज़ा मशहूरु आहिनि। ज़ुहूर पुरनूर 10 रजबुल मुरजब सन 195 हिजरी मदीना मुनवरा।
शहादत 29 ज़ुल्क़ात सन 220 हिजरी। कैदखाना मामून रशीद बगदाद इराक़। मकामी मुदफ़न काज़मीन शरीफ़ इराक़। ज़ाहिरी हयात 25 वरह 3 महीना 12 ॾींहं। इमामत जे 8 ताजदार इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जिन जी ॼमार जॾहिं 47 साल थी वई ऐं माण्हुनि खेनि ला वलद हुजण जा तइना ॾियणु शुरू कया त रब पाक पंहिंजे मुंतख़ब कयल इमाम खे हिकु फ़र्ज़ंद अता कयो जंहिंजो इस्म गिरामी मुहम्मद रखियो वियो। इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम पंहिंजे उन फ़र्ज़ंद बाबति फ़रमायो त मुंहिंजो इहो फ़र्ज़ंद मुंहिंजो वारिस ऐं हक़ ऐं बातिल जे विच में इम्तियाज़ करण वारो थींदो। इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जी आमद 10 रजबुल मुरजब सन 195 हिजरीअ में मदीने मुनव्वरा में इमाम अली रज़ा जे घर बीबी ख़ैरज़ा जे मुबारक हंज में थी। बीबी ख़ैरज़ा खे सिबका ऐं रेहाना जे नालनि सां बि सॾियो वेंदो आहे ऐं संदसि तइल्लुक़ु उम्मुल मोमिनीन बीबी मारिया कुब्तिया जे ख़ानदान सां हो। इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जो इस्म गिरामी मुहम्मद, कुनियत अबू जैफ़र अल-सानी ऐं लक़ब कानियो मुर्तज़ा, नजीब, तक़ी ऐं जवाद मशहूरु आहिनि। संदनि आमद बासादत हारून रशीद जे पुटु अमीन जे दौरे हुकूमत में थी। 3 सालनि बैदि सन 198 हिजरीअ में मामून रशीद पंहिंजे भाउ अमीन खे क़त्लु कराए इक़्तिदार धणी थियो। सन 218 हिजरीअ ताईं उन हुकूमत कई। संदसि इंतकाल खां पोइ मुअतसिम अब्बासी तख़्त नशीन थियो। 19 सन 220 हिजरीअ में इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम खे क़ैद दौरान ज़हर ॾियारे शहीद कराए छॾियो। इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जिन जी ॼमार अञा 3-4 साल हुई त इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जिन संदसि इमामत ऐं वसायत बाबति वसियत फ़रमाए छॾी ऐं इहा वज़ाहत फ़रमायाई त संदनि इमामत ते कंहिंखे बि तइजब जी गुंजाइश न आहे। उन करे जो ख़ुदा ताला हज़रत यहया अलैहिस्सलाम खे बि नंढपण में ई नबी करार ॾिनो ऐं इहा ख़ुदा ताला जी मुसलत आहे जो हू कंहिंजे मनसब जो ऐलान पींघे में ई कराए छॾींदो आहे ऐं कंहिंजो ऐलान 40 साल रोके छॾींदो आहे। इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जिन जे शहादत 203 हिजरीअ में थी पर खेनि 2 सदीअ जे ख़ात्मे खां अॻु ई मदीने मां टूस तलब कयो वियो जंहिं सबबि इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम खे नंढपण में ई पंहिंजे वालिद मोहतरम जे साए खां महरूम थियणो पइजी वियो ऐं पोइ बाज़ार ॿिन्ही में मुलाक़ात थी न सघी एसी ताईं जो इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जिन जी शहादत थी ऐं इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम बाइजाज़ इमामत खुरासां पहुची पंहिंजे वालिद मोहतरम जी तजहीज़ ऐं तकसीन फरमाई। उन वक़्तु संदनि ॼमार 7-8 साल हुई। मामून रशीद इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जी शहादत खां पोइ बगदाद खे पंहिंजे तफ़्तगाह बनाए छॾियो ऐं इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम खे मदीने छॾे बगदाद अचण ते मजबूर कयो। जहिड़ी तरह इमाम अली रज़ा खे न चाहींदे बि पंहिंजो वतन छॾण ते मजबूर थियणो पियो हो अहिड़ी तरह इमाम तक़ी अलैहिस्सलाम खे बि नंढपण में ई हाकिम वक़्त जे जबुर सबबि मदीना मुनव्वरा मां बगदाद वञण ते मजबूर थियणो पियो। मोरखीन मूजिबि जंहिं वक़्तु इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जिन मदीनो छॾण ते मजबूर थिया उन वक़्तु संदनि ॼमार 9 साल हुई। मोरखीन लिखनि था त बगदाद में क़याम दौरान हिकु ॾींहुं इमाम तक़ी अलैहिस्सलाम रस्ते ते रांदि खेॾंदड़ ॿारनि खे ॾिसी रहियो हो त ओचितो मामून रशीद जी सुवारी उते पहुती जंहिंखे ॾिसी रांदि खेॾंदड़ ॿार भॼी विया पर इमाम तक़ी अलैहिस्सलाम जिन उते ई बीठल रहिया। मामून रशीद खान सुवालु कयो त जॾहिं सभु ॿार भॼी विया त तूं छो बीठल आहीं? इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जिन जवाबु ॾिनो त रस्तो एतिरो तंग न आहे जो मुंहिंजो उते बीहण सां तुंहिंजी सुवारी रुकिजी वञे हा न आऊं को गुनहगार आहियां जो तोखे ॾिसी भॼी वञा ऐं न ई आऊं तोखे एतिरो ज़ालिम सम्झां थो जो तूं मूंखे बिना कंहिं सबब जे कोई ईज़ाउ रसाईंदे पोइ आऊं हितां छो वञा।
इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जो जवाब मामून रशीद खे पसंदि आयो ऐं उहो अॻिते वधी वियो। हिन वक़्तु शिकारी बाज़ बि आहे। जॾहिं हू आबादीअ खां ॿाहिरि निकितो त हिन बाज़ खे हिकु चकोर जे पुठियां छॾियो। बाज़ हिन जे नज़रुनि खां ओझल थी वियो ऐं जॾहिं वापसि मोटियो त हिन जे चुंभ में हिकु जीअरी मच्छी हुई। थोरी देरि खां पोइ मामून रशीद वापसि मोटियो त इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम खे उते ई बीठल ॾिठईं। छोकिरा उते रांदि खेॾी रहिया हुआ जेके मामून रशीद खे ईंदो ॾिसी ॿीहर भॼी विया। मामून रशीद जे हथ में नंढड़ी जीअरी मच्छी हुई जंहिंखे मुठ में बंदि करे हिन इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम खां सुवालु कयो त मुंहिंजे हथ में छा आहे। इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त रब्बिल आलमीन ज़मीन ऐं आसमान जे दरमियान दरिया पैदा कया आहिनि। उन्हनि दरियानि में मच्छियूं पैदा कयूं आहिनि ऐं वक़्त जे बादशाहनि खे उन जे शिकार जो ज़ौक़ु ॾिनो आहे ऐं बादशाह उन्हनि मच्छियुनि जो शिकार करे अहल बैत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म जो इम्तिहान था वठनि। मामून रशीद इहो ॿुधी हैरान रहिजी वियो ऐं चयाईं त तव्हीं पंहिंजो तारफ़ करायो। इमाम जवाबु ॾिनो त आउं मोहम्मद बिन अली बिन मूसा रज़ा आहियां। इहो ॿुधी मामून रशीद खेनि गले सां लॻायो। मामून रशीद अब्बासी इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम खे शहीद कराए छॾियो महज़ उन्हीअ करे त मामून इमाम रज़ा अलैहिस्सलाम खे वली अहद न बनाए चुको हो ऐं खेसि इहा ॻणती हुई त ख़िलाफ़त आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान में न मुंतक़िल थी वञे। जीअं त मामून ख़ुदि आलिम जे सुहबत पसंदि कंदो हो उन करे इमाम तकी अलैहिस्सलाम में आलिमाना सलाहियतूं ॾिसी उहो इमाम अलैहिस्सलाम जो क़ाइल थी पियो ऐं इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जिन खे पंहिंजो न्याणो बनाइण लाइ सोचणु लॻो। मामून पंहिंजे भाउ मोहतसिम अब्बासी खे वली अहद बनाए चुको हो।